बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ स्वागत मां अली जाफरी सोलंकी ऐं मां आहियां किरण सुमरो। सब खां पहिरीं ख़ास ख़बर। ढाबे जी पंपिंग स्टेशन जी एक बी लाइन बिजली जे ब्रेकडाउन सबब धमाके से फाटी पई। कराची के किंझर का पानी फराहम कंदड़ पाइपलाइन नंबर 2 धमाके से फाटण सबब पानी क़ौमी शाहराह ते पहुंची वियो। कराची के केतरनि इलाक़नि के पानी की फराहमी बंद। घोटकी भरसा मुकाबले दौरान पुलिस एहलकारन के शहीद कंदड़ डोहारिन खिलाफ कार्रवाई। पुलिस जे अटालन कचे में गोठ हयात जागिरानी ते चढ़ाई करे जवाबदारन जे घरन के बाह ॾेई छॾी। बलूचिस्तान के इलाक़नि पंजगोर और नोशकी में पाक फौज दहशतगर्दन जा हमला नाकाम बणाए छॾिया। कार्रवाई दौरान 13 दहशतगर्दन के मारे वियो। फायरिंग की ॾेवठ में 3 जवान भी शहीद। ISPR मूजिब इलाक़े में क्लियरेंस ऑपरेशन जारी। हुसड़ी थाने जी हद में बदअमनी चोट चढ़ियल। गुजरल 2 ॾींहनि में फुरजियूं 3 अलग वारदातूं। हुसड़ी पुलिस खामोश बणियल। सचल सरमस बिहार कॉलोनी के रहवासी गुलाम अली बिहारी का 35,000 रोक रकम मोबाइल और फोन समेत फुर करे फरार थी विया। मुतासिर शहरी मूजिब शहर का पगार खणी अची रहियो हस ते हुसड़ी थाने जी हद जतोई पंप वेझो नामालूम हथियारबंदन जेके 125 ते सवार हा हथियारन के जोर ते रकम और मोबाइल फोन फुर करे फरार थी विया, जंहिंजी रिपोर्ट हुसड़ी थाने ते दर्ज कराई वई है। याद रहे ते गुजरियल 2 ॾींहनि जे अंदर हुसड़ी थाने जी हद में फुरजियूं 3 वारदातूं थी चुकियूं आहिनि। ठारूशाह नौशेरो फिरोज लिंक रोड गोठ नवाज़ो भान वट मोटरसाइकिल जो लोडर रिक्शा के टक्कर, जंहिंजे नतीजे में विलेज मिस्री सोलंकी जा मोटरसाइकिल सवार लोडर रिक्शा हेठियां अची विया, जंहिं सबब मासूम निंगर मीरा सोलंकी थॾे ते फोत थी वई। जॾहिं पिरे फरीदा ज़मीर साजिद अली आलमानी ऐं फिरोज भान के गणति जोगी हालत में नौशेरो फिरोज रेफर कयो वियो। HRJDO न्यूज़ ते हिन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।